माफ़ कजो तव्हां अंदरि हुयो छा असांखे ख़बर न हुयो तव्हां मच्छर ॾाढा सुहिणा आहियो पैदा थींदे खीर में किरिया छा तव्हां नज़र नथो अचे लेडीज़ वॉशरूम मां असांखे कहिड़ी ख़बर असां त ॿ जा माण्हू तव्हां ख़ुशी हो पियो ख़ैरु लॻो पियो आहे जी मां ठीकु आहियां मां नओं हाणे कल्टस गाॾी वरितो आहे 9 0 मीटर आहे हा हे ॾिसो कल्टस गाॾी वरितो आहे पंहिंजी आहे या किस्तनि ते आहे? पंहिंजी पैसो तमामु घणो आहे असां पाण जेको आहे कारोबारी सॼो पैसे जो माण्हू अन जो कंदो आहे सोन जो कंदो आहे असां कम बि पैसे जो कंदा आहियूं तव्हांजो ख़ैरु लॻो पियो आहे तव्हांजो पंहिंजो नंबर थोरो असांखे ॾींदो थोरो नंबर बसि जेको ॾियो हा जेको ॾियो हा लिखो ॿुधायो 03310 असल में मूंखे चश्मो न आहे 03310 में न अंग्रेज़ी में ॿुधायो 0300 0300 माना ॿुड़ी हूंदियूं न ॿ हा हा ॿियो ख़ैरु ख़ुशि आहियो जी जी अच्छा अॻिते 44 पाण हणोसि न हथु पाण हणो तव्हां हथु 44 अच्छा बाक़ी घणा ईंदा अच्छा अच्छा ठीकु आहे पर हिकिड़ो ख़्यालु कजो जी जी फोन जॾहिं कयो न त थोरो पहिरीं मिस कॉल हण जो असल में हू मुंहिंजो घर वारो हूंदो आहे न अच्छा 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 ठीकु का ॻाल्हि कोन्हे का असां पाण शरीफ़ माण्हू आहे की मां सही ॿुधायईं त मां एॾो शरीफ़ माण्हू आहियां जो कख जेको आहे न पराए उनजो बीड़ो मां न कंदो आहियां ईअं सम्झे अस्सलाम वालेकुम मैडम नजमा काविर साहिबा तव्हां सेल्फी कढाई तूं कीअं आयो आहे हिते विच में असांजो ॻाल्हाए अरे बाबा हिन जे चवण ते न लॻिजो हे हवाली आहे हे हर भरू नई चाबी ठाराए करे गाॾीअ जी माण्हू खे ॾेखारींदो आहे त मां नई गाॾी वठी आहे मां फोटो हे जी जी तव्हां सेल्फी कढाई असां कढाए न न तूं बाबा हे के हिन जे चवण ते लॻंदा कयो तव्हां हे केरु सुञाणंदो मां त टीवी ते कमु कंदी आहियां सभु सुञाणंदा आहिनि तव्हांखे तव्हां ख़बर सुञाणो आहे हे वसायो व्याजी आहे हे व्याज ते पैसा ॾींदो आहे माण्हुनि खे तॾहिं त हीअ हालत थी त मूं ॾिसो न अहिड़ी ॻाल्हि न आहे असांजे कंहिंखे मां कंहिंखे ॾींदो आहे तूं तोखे शर्म नथो व्याज में पैसा ॾींदो आहे हिन जे चक्कर में न अचिजो शर्म नथो अचे तो हया न शर्म मिली जो एक्सक्यूज़ मी तव्हां व्याज ते पैसा ॾींदा आहियो न जी जी मूंखे अगरि ज़रूरत पए त ॾींदा बसि हाणे शकी घणो थिए अॻिले खे ज़रूरत आहे न तूं हेॾे शर्म न हया ॿिली जो आंड्रो ॿियो ख़ैरु ख़ुशि लॻा हा घणा पैसा भला ॾेई सघो था मूंखे बसि सॼो तव्हांजो मिल्कियत हाणे कहिड़ो असांजा अबा ॾाढा हिते तबाह थी विया फ़िलहालु त 5000 ॾींदो मूं वटि भाड़ो कोन्हे हितां वञण जो 5000 हिकिड़ो मिंट ॾिसां 50 रुपयो पियो आहे फ़िलहाल जो चयो त पोइ मां कढाए अचां एटीएम कढाए थो अचां भाॼी भाई हिते केरु पूरो पवंदो भाॼी हिते फटी वियो